अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुब्रो इन बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदो मुबशिर सोलंकी। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि आला सतही इजलास, आला अस्करी सिविल क़ियादत वफ़ाक़ी वज़ीर आला अमलदारनि जी शिरकत। ईरान अमरीका जंग ख़त्म करण लाइ पाकिस्तान जी सिफ़ारती कोशिशुनि ते गौर वीचार। ईरान ऐं अमरीका विच में ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान जी मेज़बानी ते बि गौर। नायब वज़ीर आज़म इसाक डार पारां सिफ़ारती कोशिशुनि बाबति ब्रीफिंग। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त जेकॾहिं ईरान ऐं अमरीका चाहिनि त पाकिस्तान ॻाल्हियुनि जी मेज़बानी लाइ तयारु आहे। पाकिस्तान छिकटाण जे ख़ात्मे ऐं सिफ़ारती हल खे हथी वठण लाइ किरदारु अदा करे पियो। ॻाल्हियुनि जो दारोमदार दुरनि जे रज़ामंदी ते आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ में अॼु अहम मुलाक़ात जो इम्कान। सदन मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐवान सदर पहुची आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में खिते जी मौजूदा सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। इसराइल मथां ईरान जे हमलनि जी नई लहर। तिल अबीब, हैफा ऐं विलारियल बैतुल मुक़दस मथां मीज़ाइल फायर। सायरन गूंजी उथिया, क्लिस्टर मीज़ाइल बि वसाया विया। कुझु मीज़ाइलनि दिफ़ाई निज़ाम खे नाकाम बणाईंदे हदफ़ ते निशानो बणायो। सदर डोनाल्ड ट्रंप पारां हमला रोकण जे बयाननि बावजूद अमरीका जा ईरान मथां हमला। सेनेट काम जो चवणु आहे त ईरान में फ़ौजी हथफनि मथां हमला जारी आहिनि। 28 फरवरी खां हिन वक़्त ताईं 9000 हथफनि खे निशानो बणायो वियो आहे। सेंटकॉम दावा कई आहे त ईरान जे 140 सामूंडी जहाज़नि खे तबाह करे छॾियो आहे। तइ थियल हदफ़ खे महारत सां निशानो बणायो वियो। सिंध हुकूमत सूबे जे समूरे इंतज़ामिया खे बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ अलर्ट रहण जी हिदायत करे छॾी। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि इजलास। समूरनि कमिश्नरनि, डिप्टी कमिश्नरनि, असिस्टेंट कमिश्नरनि जी शिरकत। बरसाती पाणी जे निकाल लाइ मशीनरी जी दस्तियाबी खे यकीनी बणाइण जी हिदायत। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह चयो आहे त मौसमियात खाते बरसात जी नई स्पेल जी अॻकथी कई आहे, जंहिंखे मुंहुं ॾियण लाइ समूरा इंतज़ाम मुकमल कया वञनि। टंगवाणी में ईसाणी ऐं जखराणी दुरनि में तकरार जो जरगो। 1 करोड़ रुपया ॾंढ। ॻोठ नेक मोहम्मद जखराणी में 2 महीना अॻु क़तल थियल ज़फरुल्लाह ईसाणी जे खून जो टिपेरो। डॉक्टर इकरार जखराणी मीर लीडर जखराणी अमीर खान मोहम्मद जखराणी जी सरपंची हेठि थियल निबेरे में जखराणी दुर ॾोही करार। ॾंढ जा 10 लख रुपया मौक़े ते अदा, बाक़ी रक़म 3 किस्तनि में अदा कई वेंदी। न्यू सईदाबाद थाणे जो अहलकार ड्यूटी दौरान पुरसरा नमूने गोली लगड़ करे फौत। कांस्टेबल फयाज़ बलाल जो पुलिस स्टेशन मां गोली लॻल लाश मिलियो। इतला ते SSP मटियारी अब्दुल अलीम बुलो अस्पताल पहुतो। वाक़े बाबति तफ़सील मालूम कया। पुलिस मूजिबि अहलकार खे पंहिंजे सरकारी हथियार मां गोली लॻल आहे। वधीक जांच कई पई वञे। वारसनि जो चवणु आहे त पुलिस अहलकार खे गोली हणी क़तल कयो वियो आहे। वाक़े जी शफ़ाफ़ जांच कई वई। मलीर में तेज़ रफ़्तार कोस्टर ॿिनि नौजवाननि खे चीपाट जे मारे छॾियो। क़ाइदाबाद वेझो नेशनल हाईवे ते कोस्टर जो मोटरसाइकिल खे टकर। फ़ौतुनि जी लाल ऐं गोपी तौर सुञाणप। ड्राइवर मौक़े तां फ़रार। पुलिस जो चवणु आहे त कोस्टर खे तहवील में वठी जांच शुरू करे छॾी आहे।